अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजी इंतिहाई ख़ुशनसीबी आहे। असांजो अॻुवान, असांजो साथी अता मोहन मलिक साहब इस्लामी जमीयत अलवा जे दौर में असांजो नाज़िम डिवीज़न रहियो आहे। अॼु उन सां असांजी मुलाक़ात आहे। पाण खे इंतिहाई ख़ुशि महसूसु कयां थो। अता मोहन मलिक साहब, तव्हां नाज़िम डिवीज़न रहिया हो लाड़काणे जा 1992 खां 94 जो मुंहिंजे ख़्याल में टाइम पीरियड हूंदो। कुझु यादूं अव्हांखे जेकॾहिं यादि हुजनि त कुझु शेयर कयो नाज़रीन सां। ॾाढो ॾुखियो ज़िलो हुयो। साइकिल ते दौरो कंदा हिते हुयो असांजो ज़िलो गढ़ी यासीन में यूनिट न हूंदो। हुते हाई स्कूल में मुख़्तियार कांदड़ो साहब असांजो तालके जो नाज़िम हुयो। तव्हां हुयो मदेजी वारे तालको लखी में ज़काउल्ला आबड़ो साहब, महबूब गोपांग साहब, इन्हनि सां तमामु सुठो वक़्तु गुज़रियो असांजो। ऐं इन्हनि वीचारनि तमामु सुठो कोऑपरेट कयो, जज़्बे सां कमु कयो। ऐं हिते उन दौर में हिकिड़ो अजीब जज़्बो हूंदो हुयो, हिकिड़ो वलवलो हूंदो हुयो, हिकिड़ो ऐं जिहादी ट्रेंड बि हुयो उन दौर में। को तव्हां बि शायदि अफ़गानिस्तान हाणे वरी एजेंसी वारा खणी न वञनि। बिल्कुलु इहो बसि अलाह ताला क़बूल फरमाए। बिल्कुलु। अच्छा मलिक साहब, जेको आहे मूंखे यादि अचे थो पियो त इस्लामी जमीयत अलवा में जेके स्टेजिस आहिनि, यानी कि हामी आहे, कारकुन आहे, रफ़ीक जी हिकिड़ी माना बाज़ाब्ता मंज़ूरी थींदी। लाड़काणे जो हुयो इमदादुल्ला बिजरणी साहब, उहो सूबे मुंतकिल थियो। अज़ीम बलोच साहब जॾहिं सूबे जो नाज़िम थियो, मां वरी लाड़काणे डिवीज़न जी ज़िम्मेदारी मुंहिंजी लॻी। उन दौर में ई तव्हां रफ़ीक थियो। ऐं मदे जी इन यूनिट में पूरा पंहिंजो हुयो दड़ी जाकरी, आराई बूटो, साइकिल ते जिंदो देरो, ज़रखेज़ इलाइक़ो हुयो महाराज शहरीक जे हवाले सां। अच्छा, इहो मलिक साहब माना रिफ़ाक़त जे हवाले सां छा मतिलबु? उन में टे कंडीशन हुया। जेकी नमाज़ पढ़ंदो हुजे, वॾनि गुनाहनि खां परहेज़ कंदो हुजे, ऐं नज़म जी अतात कंदो हुजे। नज़म जी अतात कंदो, टे शर्तूं हुयूं उन में। हाणे बि मुंहिंजे ख़्याल में इस्लामी जमीयत अलवा में इहे शयूं आहिनि। अच्छा मलिक साहब, हिन वक़्तु ऐं अॻु जे दौर में जे भेट में अवां छा माना कुझु तनज़ीमी हवाले सां कुझु लूज़िंग महसूसु कयो था? न उन दौर में ॾिसो न, पंहिंजे दौर में इहो हो त प्राइवेट इदारा सफ़ा न हुअण जे बराबरि आहे। जेका क्रीम ईंदी वॾेरनि जा, जेका अणघरिया छोरा न चऊंसि, वॾेरा मथां नाराज़ थियनि, उहे बि उन इदारनि में पढ़ंदा जंहिंमें तव्हां असां पढ़ंदा हुआसीं। उते कॉम्पिटिशन हुयो, क़यादत पैदा थींदी, लीडरशिप पैदा थींदी, मारधार जो दौर हुयो हिकिड़ो। पोइ उहा लीडरशिप जॾहिं उहा उन तालीमी इदारनि मां ई निकिरंदी हुई। पोइ हाणे उहे प्राइवेट इदारनि जे करे उहा जेका क्रीम आहे, माना पैसे वारनि जा जेके ॿार आहिनि, उहे निकिरी विया आहिनि होॾे पंहिंजो प्राइवेट सेक्टर में। बाक़ी गवर्नमेंट सेक्टर में तीअं उड़िया थोड़िया ग़रीब गुरबनि जा ॿार वञी बचिया आहिनि। हाणे उन्हनि जो त ज़ाहिर आहे उहे छा उन्हनि में हाणे कमु करिणो आहे। अच्छा, सही आहे। मलिक साहब, हिन वक़्तु छा मसरूफ़ियात आहिनि तव्हां जेको आहे तो पंहिंजे ॻोठ खां? मुंहिंजे ख़्याल तव्हां कंकोट बाद में जमात इस्लामी जी ज़िम्मेदारियूं लॻियूं, ज़िले शूरा जो मेंबर रहियुसि, पोइ तालके जो अमीर रहियुसि, हिज़्बुल मुजाहिदीन जी ज़िम्मेदारी लॻी एॾी वॾी काफ़ी अर्सो। उन खां बाद अल ख़िदमत जूं मुख़्तलिफ़ ज़िम्मेदारियूं रहियूं। अलाह सां क़बूल कयो। अच्छा मलिक साहब, तव्हां हिते सखर जेको आहे शिफ्ट थियण जी छा वजह बणी, कॾहिं आया आहियो? बसि ॿारनि जी तालीम वजह सबबु हुई। अच्छा, हिते तालीमी इदारा सुठा आहिनि सखर में, बसि इन जे करे। न कहिड़े टाइम में माना शिफ्ट? मां 19 में शिफ्ट थियो। अच्छा, 2019 में। त हिते जेको आहे तो हाणे तव्हां जमात इस्लामी सां बि वाबस्ता आहियो? हा, शुक्र आहे अलाह जो, शुक्र आहे। बसि बेविस्ता रहे, शजर से उम्मीद बार रख। अच्छा, जेके जमीयत जे दौर जा साथी आहिनि, पंहिंजे दौर जा, उन्हनि खे तव्हां यादि कयो था? उन्हनि सां कम्युनिकेशन? सभु तक़रीबन माशाअल्लाह शुक्र आहे अलाह जो राब्ते में आहिनि। मुंहिंजे तौर में 300 रफ़ीक हूंदा। हिकिड़ी वॾी नौजवाननि जी खेप हुई। 300 रफ़ीक लाड़काणे डिवीज़न जा, उहे माशरे में गुम बि थिया आहिनि। माशरे में हेॾी वॾी छिकताण आहे दुनिया जी, ज़ाहिर आहे। जेका ज़िले क़यादत ज़िले ताईं हुया या यूनिटनि जा जेके सदर हुया,
उहे त असां सां अटैच आहिनि बिल्कुलु जेका ईअं ई का तालीमी इदारनि में असां सां गॾु नारा हणण में आरज़ी कारकुन हुया उहे काफ़ी गुम आहिनि घुम आहिनि हा राब्तो कंदा आहिनि कॾहिं कॾहिं हाणे 25 साल थी विया आहिनि असां बि थोरो सुञाणण में सही तकलीफ़ थींदी आहे असांखे अच्छा मलिक साहब जेका अहबाब आहे जमियत जी जेका साबिक़ीन जी तनज़ीम आहे उनखे जेकॾहिं वधीक असराइतो बणाइजे त छा इहो हिकिड़ो छो त जमियत जे दौर खां गुज़री करे हिकिड़ा माण्हू इहा शइ प्रैक्टिकल लाइफ में हलिया था ॾाढी वञनि ॾुखी शइ आहे एबाब जो मुस्तक़िल ईअं ई कमु जेको को अलाह साईं को मुजाहिदड़ो पैदा करे हाणे पूरी लिस्ट ठाहिजे उहो 300 माण्हुनि 400 माण्हुनि जी हाणे उन्हनि मां अधु मरी खपी बि विया आहिनि बिल्कुलु हाणे किन जी उमिरि 60-70 साल जे क़रीब थी वई आहे हाणे उन्हनि खे वरी रीऑर्गेनाइज़ करणु सही तहरीक सां वरी जोड़णु वरी उन्हनि खे ज़िम्मेवारियूं ॾियणु कमु माना थोरो मुश्किल आहे हा। त मलिक साहब अञा हिकिड़ो आहे त जेके जमियत खां इंतिज़ामी तौर ते अलॻि थी था वञनि त घणे तणे जेको रेशो आहे उहो अहिड़नि नौजवाननि जो आहे जेको वरी जमायत सां इंतिज़ामी तौर ते मुंसलिक नथा थियनि उहे पंहिंजे प्रैक्टिकल लाइफ में अची करे मुख़्तलिफ़ माना ऐं हिकिड़ो जीअं चऊं त नशीब फ़राद में अची करे गुम था थी वञनि त उन्हनि खे हिकिड़ो अहबाब जे थ्रू उन्हनि खे कठे करे सघिजे थो उन जे लाइ प्लेटफॉर्म आहे न जमात इस्लामी जो ऑलरेडी जमात इस्लामी जे वरी नज़म में उहो नथा अची सघनि न नज़म हाणे त ईज़िली आहे न तव्हां हाणे की उहो जेका रुकुन खां अलावा जेका उनखे नाज़िम बणायो कारकुन बणायो उनखे मुतफ़िक़ बणायो उहे नज़म में बाक़ाइदगी सां अख़्तियार करणु त ईज़ी आहे मुस्लमान जे लाइ का शइ ॾुखी कान्हे को एॾो वॾो जमात जी रुकनियत जो ईअं न आहे त को बाक़ाइदा को हाणे को वली औलाद इंसान आहिनि अच्छा मलिक साहब जेको मौजूदा जमात जो अमीर आहे हाफ़िज़ नईम रहमान इहो बि असांजो सूबाई नाज़िम रहियो आहे जमियत में तव्हांजे दौर में हुयो या मुंहिंजो नाज़िम सूबा रहियो आहे अच्छा मूंखे यादि पए थो त लाड़काणे में दौरे ते आयो हुएसीं नाज़िम सूबा असां उन सां उते गॾु रैली हुई प्यारी शख़्सियत आहे माशाअल्लाह उन सां असांजो हाणे गहरो ऐं हिकु रुहानी तालुक़ आहे अच्छा ॿिया जेको आहे को नंढड़ा औलाद छा आहे छा था कनि बसि हिकिड़ो नंढड़ो MBBS हाणे शुकुर आहे हिननि IBA वारनि टेस्ट वरिती अच्छा अच्छा इन में निकिरी वियो सही नंढड़ियूं बि हिकिड़ी ला करे पई बसि शुकुर आहे अलाह ॿ ॿार आहिनि जी जी माशाअल्लाह ऐं ॿई अनमैरिज आहिनि हा नंढा आहिनि नंढा आहिनि ठीकु आहे मलिक साहब इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां मुलाक़ात भई अच्छा मलिक साहब कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त मलिक साहब मिलण में ॾुखियो आहे इहा भला केतिरे क़दुरु न इहो इल्ज़ाम आहे अच्छा मां चयो त हाणे तव्हांखे कीअं हा बिल्कुलु मूंखे त डिजारनि पिया त मलिक साहब नओं नंबर न आहे खणंदो ऐं प्रोपेगेंडा आहे तो इहा प्रोपेगेंडा इंशाअल्लाह ताला दोस्त जेके जमियत जा पुराणा आहिनि अब्दुल बासित साहब हिते रहे थो पियो वेझो आहे मुलाक़ातूं आहिनि मुलाक़ातूं आहिनि महबूब साहब जे तव्हां नथा मिलूं अब्दुल बासित साहब सां न ईअं न महबूब साहब मिले थो अरबाब साहब सां मुलाक़ातूं आहिनि सभिनी साबिक़ीन सां राब्तो आहे मुलाक़ातूं आहिनि कचहरियूं आहिनि शुकुर आहे अलाह जो शुकुर त मलिक साहब तव्हां उन वक़्तु तमामु माना हिकिड़ा जीअं चऊं त तव्हांजी बॉडी हल्की ई सफ़ा तव्हांजी बॉडी हुई ऐं हाणे माना जेको आहे त माशाअल्लाह उमिरि जो इहो थींदो उमिरि सां गॾु ॿियो तव्हांखे जेके लाइफ पार्टनर सुठो मिले अच्छा अच्छा इहा बि माना एडवांटेज माना खुराक जो थोरो ख़्यालु करणु जमियत जे दौर में ॾिसो न मां त 4 बजे शहदाद कोट खां निकिरंदो हुयुसि सियारे जो 4 बजे सखर ईंदो हुउमि सखर खां पोइ कश्मीर पहुचणो हूंदो हुओ मूंखे 8 बजे उते असेंबली कराईंदो हाणे एॾी ऐं रस्ता ख़राबु हूंदा साइकिलुनि ते तव्हां घुमाईंदा हुया हिकु यूनिट में मानी मिली न मिली राति जो हुते हुन कॉलेज में जहिड़ो थियो त माण्हू छा हाटी बाडी कंदो मुसलसल सफ़र में विघ्ननि जा धिका गाॾियुनि जो मथे हाफ़िज़ नईम साहब खे हिकु दफ़ा मां पनो अकेल खां ट्रक जी छत ते विहारे अच्छा सख़्तु सियारो हुजे ऐं हुननि जी जेका ड्राइवरनि जूं सवाड़ हुजे मिटी सां भरियल इन सी खां बचण लाइ मुंहं ते जो चढ़े वरी हिते जो लथासीं हिक ॿिए खे सुञाणे न पिया सघूं जमियत में नौजवानी दौर यानी कि उमिरि बामुश्किल मुंहिंजो ख़्यालु आहे 22-24 साल बिल्कुलु मलिक साहब इस्लामी जमियत असां सम्झूं था त ॿिया मुल्क जे हवाले सां हिकिड़ो खुदाई इनाम आहे अलाह जो नौजवाननि मां त इहो
चवंदो आहियां त वॾी नेमत आहे इस्लामी जमियत तलवा पंहिंजे ॿारनि खां मुतारिफ़ करणु घुरिजे। जेकॾहिं ॿियो तव्हां कमु नथा कयो नई नस्ल ते इहो एहसान कयो त इस्लामी जमियत तलबा खां मुतारिफ़ करायो। महिरबानी तव्हांजी नाज़रीन का ही असां तव्हांजे पंहिंजे दोस्त ऐं जमियत जे पुराणे साथी अता मोहम्मद मलिक साहब सां गुफ़्तगू जेका आहे तव्हांजे साम्हूं नाज़रीन जे साम्हूं रखीसीं। वरी इंशा अल्लाह ताला नेक्स्ट टाइम वरी मुलाक़ात जारी रहंदी। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।